नाज़रीन, गुजे शहर में पीअण जो साफ़ पानी न मिलण सबब शहरी सख्त तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियनि था। रिपोर्ट करे रहियो आहे तुफ़ैल पंवर। 10 खां 12,000 जी आबादी रखंदड़ गुजो शहर पीअण जे साफ़ पाणीअ खां महरूम आहे, जॾहिं त किंजर ढंढ खां कराची खे सप्लाई थींदड़ पाणीअ जूं 5 नहरूं गुजे शहर खां गुज़रनि थियूं, पर उन जे बावजूद गुजो शहर पीअण जे साफ़ पाणीअ खां महरूम आहे। गुजो शहर वासियुनि खे महकमा आबपाशी जे नहर मां पाणी सप्लाई कयो वञे थो, जंहिं सबबि शहरी मुख़्तलिफ़ बीमारियुनि में वकोड़जण लॻा आहिनि। हितां जे रहवासियुनि आवाज़ न्यूज़ सां पंहिंजा वीचार वंडींदे चयो त किंजर केनाल खां हिते पाणीअ जूं 5-7 नहरूं कराची खे पाणी मुहैया कनि थियूं। हिते मकली, गुजो, घारो या जंगशाई, हे जेके इर्द गिर्द जा असांजा इलाइक़ा आहिनि, उन्हनि खे पाणी बिल्कुलु उन्हनि जे लाइ अणलभ कयो वियो आहे। उन्हनि जे लाइ करे पाणी हिकिड़ो क़ीमती चीज़ थी वई आहे। असीं वसवारनि खे गुज़ारिश था करियूं त महिरबानी करे इन इंतिज़ामिया जेका नाहिल इंतिज़ामिया आहे उन्हनि खे हटाए का सुठी इंतिज़ामिया मुक़ररु कई वञे। पाणीअ ते पहिरियों हक़ असां गुजे वारनि जो आहे, मकली वारनि जो आहे, जंगशाई वारनि जो आहे, उनखां पुठियां कराची वारनि जो आहे। इहो 10-15 हज़ार आबादी ते मुश्तमिल आहे ऐं हितां जेको पाणी वञे थो उहो कराचीअ ताईं पहुचे थो, बल्कि हिते जा जेके गुजे जा माण्हू आहिनि या घारे या दाबेचे जा माण्हू आहिनि, इन पाणीअ खां जेको साफ़ पाणीअ खां महरूम आहिनि। ऐं जिते जेको सो मिटी ऐं तमामु गंदो ऐं गलीज़ जेको सो पाणी वापराए रहियो, जेको वाटर सप्लाई में बि जेको सो उहो पाणी वञे थो, जेकी हिते जी आबादी जेकी आहे सो उहा इस्तेमालु करे थी पाणी इहो। इन जे लाइ पेट जूं बीमारियूं, ॿियूं बीमारियूं काफ़ी थी सघनि थियूं। उन असीं गुज़ारिश करियूं था त जेको सो इन शहर खे जेको सो इहो साफ़ जेको वाटर ऐं केडीअ जेको पाणी आहे इहो मुहैया कयो वञे। पाणी जेको आहे सो हितां गुजे खां अचे, किंजर खां अचे पियो गुजे में जेको मर्कज़ आहे, पर हिते जे रागपुर जे माण्हुनि खे पाणी साफ़ नथो मिले। ऐं जेको पाणी वञे पियो कराची पियो वञे, घारो पियो वञे, ऐं पाणी अॻियां विकामंदो वञे। बाक़ी हिते शहर में जेको आहे सो असांखे पाणी नथो मिले। शहर में महिरबानी करे असांखे साफ़ सुथरो पाणी ॾिनो वञे। ऐं हिन में काफ़ी बीमारी आहे, असांजो जेको ईंदड़ नस्ल तमामु बीमारी में परेशान आहे। पीअण जो साफ़ पाणी मुहैया न थियण सबबि जिते मुख़्तलिफ़ बीमारियूं जनम वठी रहियूं आहिनि, त ॿिए पासे शहरी टैंकर ऐं गॾा गाॾीअ वारनि ज़रिए पैसनि ते पाणी ख़रीद करण ते मजबूर आहिनि। तुफ़ैल अहमद पंवर, आवाज़ न्यूज़, घारो।